वडेरो गुलाम रसूल डायरी ऐं उनजे पुटु वडेरो एजाज़ डायरी ज़मीन आहे ऐं उन ज़मीन ते हिकु वडेरो मोहम्मद इस्माइल डायरी ऐं रज़ा डायरी जो इहो आम मामूल रहियो आहे त उते फायरिंग कराए उन्हनि खे हरासमेंट कराए ऐं उतां हारी भॼाए ऐं उहा ज़मीन अधु मुल वठण जी हर बार कोशिशि कई वई आहे। उन कोशिशि में कामयाबु रहिया आहिनि। हीअ बि हिकु उनजो अटैम्प्ट आहे जेको उहे करणु चाहिनि था ऐं उन वडेरे जी ज़मीन हड़पाइणु चाहिनि था ऐं उन खां बावजूदि उन ते फायरिंग कराइणु, उन जे घर ते फायरिंग कराइणु ऐं हिकु असांखे थ्रेट आहे। इन जे करे असां रिक्वेस्ट था कयूं IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीर आबाद ऐं जेकी डिस्ट्रिक्ट जी मैनेजमेंट आहे, तहलके जी मैनेजमेंट आहे, चाहे उहो रेवेन्यू जी आहे या पुलिस मैनेजमेंट आहे, उनखे असीं रिक्वेस्ट था कयूं त हिन मामले खे संजीदगी सां ॾिठो वञे ऐं असांखे हिकु वॾो थ्रेट आहे। ख़तरो मूंखे इस्माइल डायरी ऐं उनजे भाउ मां आहे। उनजा माण्हू अॻे वारे ते बि मूं ते फायरिंग करे, मुंहिंजे माण्हुनि ते फायरिंग करे ऐं दरनि खे गोलियूं हणी विया ऐं धमकियूं ॾींदा रहनि था त हिन वारे ते बि जेको आहे सो तूं पाणीअ ते न अचिजे, न तुंहिंजा माण्हू अचनि, असीं जेको आहे सो पाणी तोखे कोन वहणु ॾींदासीं। तव्हां ॻोठ बडे डायरी जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा। कैमरामैन असद बुगियो खां गॾु गफ़र बुगियो, सिंध TV न्यूज़ शाहपुर जहान।